क़ौमी असेंबली पंजाब में चूंडुनि लाइ 21 अरब रुपया जारी करण वारी समरी रद्द करे छॾी। क़ौमी असेंबली चूंडुनि लाइ फंड जी समरी अक्सरियत राय सां रद्द कई। चूंडुनि लाइ सुप्रीम कोर्ट पारां स्टेट बैंक के 21 अरब रुपया जारी करण वारे हुकुम ख़िलाफ़ क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जी तजवीज़ मंज़ूर। स्टैंडिंग कमेटी चूंडुनि लाइ रक़म जारी न करण जी सिफारिश कई हुई। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे कानून वारे वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त हिक शख़्स जी ख़्वाहिश ते सॼे मुल्क में धाराधार चूंड नथी कराए सघिजे। 3 रुकनी बेंच जो फ़ैसिलो मढ़ियो वियो आहे। क़ौमी असेंबली जो इजलास सुभाणे ताईं मुलतवी। अदालती हुकुम ते रक़म रखी आहे। रक़म जारी करण जो अख़्तियार असां वटि न आहे। फंड्स वारी रक़म अकाउंट में ई मौजूदु न आहे। स्टेट बैंक जे वक्ती गवर्नर सीमा कामिल जो क़ौमी असेंबली जे नाणे बाबति स्टैंडिंग कमेटी में बयान। क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास कानून वारो वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़, नवीद कमर, मुमलकती वज़ीर आयशा गौस, अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि जी शिरकत। आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इलेक्शन लाइ बजट में रक़म नाहे रखियल। सेनेट ऐं क़ौमी असेंबली बि बिल रद्द करे चुकी आहे। सऊदी अरब $2 अरब ऐं UAE $1 अरब ॾेई छॾिया आहिनि। ॾुखे वक़्त में मदद करण ते दोस्त मुल्कनि जा थोराइता आहियूं। सऊदी ऐं UAE खां $3 अरब मिलण बैदि IMF जो अहम मुतालबो बि पूरो थी वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे चयो आहे त नाणे जी मटासटा जे ज़ख़ीरनि ते दबाव वारी सूरताल आहे, पर मुल्क खे मुआशी बहरान मां कढण लाइ कोशिशूं करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जी PDM सरबराह मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मौलाना फज़लुर रहमान जी राजगाह पहुची मुफ्ती अब्दुल शकूर जे लाॾाणे ते ताज़ियत कई। मुलाक़ात दौरान मुल्की सियासी सूरताल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। क़ौमी असेंबली जो इजलास हादसे में फौत थी वियल वफ़ाक़ी वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर खे भेटा पेश। मुफ्ती अब्दुल शकूर जी गाॾी सां थियल हादसे वारे वाक़े जी जांच कराइण लाइ ठहराव बि मंज़ूर। ठहराव वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जावेद अब्बासी पेश कयो। ठहराव में चयो वियो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जी गाॾी सां पेश आयल हादसे जी घण रुखी जांच कराई वञे। मुफ्ती अब्दुल शकूर जे मौत बाबति हक़ीक़तूं ऐवान ऐं क़ौम आॾो आंदियूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जूं दीनी ऐं सियासी ख़िदमतूं हमेशह यादि रहंदियूं। घरू वज़ीर राना सनाउल्लाह चयो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जो लाॾाणो सॼे पाकिस्तान लाइ वॾो नुक़सानु आहे। वफ़ाक़ी वज़ीर अब्दुल कादिर पटेल चयो आहे त मुफ्ती अब्दुल शकूर जे ख़िदमतुनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। संदसि दीनी ऐं सियासी ख़िदमतूं हमेशह यादि रखियूं वेंदियूं। जेकॾहिं पार्लियामेंट पंहिंजनि अख़्तियारनि जो दिफ़ा न कंदी त छा फ़ौज कंदी? जेकॾहिं तोहिनी अदालत थी सघे थी त पोइ तोहिनी पार्लियामेंट छो नथी थी सघे? वफ़ाक़ी वज़ीर नवीद कमर स्टैंडिंग कमेटी जे इजलास में ॻाल्हाईंदे चयो आहे त नाणे वारी वज़ारत ऐं स्टेट बैंक जे अमलदारनि खे तोहिनी अदालत खां न डिॼारियो वञे। पार्लियामेंट सुप्रीम आहे। पार्लियामेंट खे बि तोहिन ते कार्रवाई जो आहे। क़ौमी असेंबली फ़ैसिलो ॾेई चुकी आहे त पोइ ॿियो फ़ैसिलो छो पियो कयो वञे? इलेक्शन लाइ फंड्स फराहम न कया विया त तोहिनी अदालत जी कार्रवाई थींदी। अदालती हुकुम ते अमल न थियो त स्टेट बैंक जो वक्ती गवर्नर घर वेंदो। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त शहबाज शरीफ़ खे नाहिल कराइण नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो मंसूबो आहे। 14 मई ते पंजाब जी इलेक्शन कराइणी आहे। सुप्रीम कोर्ट में सिंधी ॻाल्हाईंदड़ को बि जज न आहे। छा सुप्रीम कोर्ट सिंधी ॻाल्हाईंदड़ जजिस लाइ नोगो एरिया आहे? कहिड़ो सबबु आहे जो सिंधी ॻाल्हाईंदड़ जजिस खे
सुप्रीम कोर्ट में शामिल न पियो कयो वञे। सूबाई वज़ीर शर्जील मेमन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान खान जे करे अॼु सुप्रीम कोर्ट ॿिनि हिसनि में विरहाइजी वई आहे। पाकिस्तानी तारीख़ में पहिरियों भेरो सदर आरिफ अलवी ऐं क़ौमी असेंबली जे स्पीकर कासिम सोरी इमरान खान लाइ आइन शिकनी कई। असेंबली त बहाल थी वई पर आइन टोड़ींदड़नि खिलाफ़ का बि कार्रवाई न कई वई। इमरान खान अमेरिका जी मदद सां ॿीहर इक़्तिदार में अचण जी कोशिश करे पियो। पाकिस्तान जी अदलिया ऐं सोसाइटी खे इमरान खान विरहाए छॾियो आहे। इदारनि खे बि तकरारी बणाए रहियो आहे। सूबाई वज़ीर सईद गनी चीफ जस्टिस उमर अता बंदयाल खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। सईद गनी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त हिन वक़्त मुल्क में अदालती मार्शल लॉ लॻल आहे। हिकिड़ा जज आइन जी बालादस्ती जी ॻाल्हि करे रहिया आहिनि त ॿिया वरी हिक शख़्स जे इश्क में मुब्तला आहिनि। चीफ जस्टिस न पर 17 जज सुप्रीम कोर्ट आहिनि। अख़्तियारनि जी ग़लत इस्तेमाल जो निशानो रियासत बणिजी रही आहे। वफाकी हुकूमत पीटीआई चेयरमैन इमरान खान खिलाफ तोहिनी अदालत केस जल्द ॿुधण लाइ सुप्रीम कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। दरख़्वास्त में मौक़िफ़ अख़्तियार कयो वियो आहे त सुप्रीम कोर्ट हिक हफ़्ते लाइ दरख़्वास्त मुलतवी कई हुई। 5 महीना गुज़रण बावजूदि ॿीहर ॿुधणी नाहे कई वई। केस 26 अप्रैल ते ॿुधणी लाइ मुक़ररु कयो वञे। सखर हैदराबाद मोटरवे करप्शन स्कैंडल में मुलविस अॻूणे डीसी मटियारी खिलाफ जांच मुकमिल, बरतरफ़ करण जी सिफारिश। जांच कमेटी अॻूणे डीसी अदनान रशीद खिलाफ जांच मुकमिल करे रिपोर्ट सेक्रेटरीट एस्टेब्लिशमेंट वटि जमा कराए छॾी। जांच कमेटी सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन हनीफ चना जी अॻुवाणी में अॻूणे डीसी खिलाफ जांच कई। रिपोर्ट में चयो वियो आहे त अॻूणे डीसी मनसूबे जा अख़्तियार जूनियर असिस्टेंट कमिश्नर हवाले करे ज़मीन जी ख़रीदारी लाइ ख़ानगी माण्हू मुक़ररु कया। नाणे खाते जी इजाज़त खां सवाइ अकाउंट्स बि खोलाया। अदनान रशीद करप्शन ऐं संगीन इंतज़ामी नाअहली जो मुज़ाहिरो कयो। अॻूणे डीसी अख़्तियारनि जो नाजाइज़ इस्तेमाल कयो, कंहिंसे नौकरी मां निकाली ॾिनी वञे। लैलतुल क़दर जे मौक़े ते सुभाणे मोकल जो ऐलान। सुभाणे सिंध जा समूरा तालीमी इदारा बंदि रहंदा। तालीम खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध हुकूमत ईद उल फितर जे मौक़े ते 5 ॾींहनि जी मोकल जो ऐलान करे छॾियो। नोटिफिकेशन जारी। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त ईद उल फितर जूं मोकलूं 21 खां 25 अप्रैल ताईं हूंदियूं। जुमे खां अंगारे ताईं ईद उल फितर जूं मोकलूं हूंदियूं।